बांदी लग रोड़ी बैराज के पियल घारे जा मुतासिरीन दरबदर थी विया। 11 ॾींहं गुज़रण बावजूद घारे मुतासिरीन जी कंहिं बि मालिकी न कई। केतिरा ई ॻोठाणा पंहिंजे बचड़नि समेत अञा ताईं पाणीअ में फाथल आहिनि। ॻोठ डॉक्टर ऐनल हक़ रिंद जे रहासिन अब्दुल हक़ रिंद, अल्लाह वरायो रिंद, इमरान रिंद, मुश्ताक रिंद, मोर रिंद, रसूल बख्श रिंद ऐं ॿियनि चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे ऐं दाहींदे चयो त वोट वठण वक़्तु उमेदवार ॾुख सुख में साथ निभाइण जो वचन कनि था ऐं जॾहिं असां ते ॾुखियो वक़्तु आयो आहे त MNA ऐं MPA चेयरमैन समेत सियासी कामोराबे मंज़र आम तां ग़ाइबु थी विया आहिनि। हिननि वधीक चयो त असांजे ॻोठ समेत केतिरनि ई ॻोठनि जो ज़मीनी रस्तो शहर खां कटिजी वियो आहे, जंहिं सबबु असां लॾ पलाण बि करे नथा सघूं। हिननि वधीक चयो त घारे सबबु घरनि में पियल अनाज समेत समूरो सामान ख़राबु थी वियो आहे ऐं असांजा फ़सल तबाह थी विया आहिनि, पर चूंडियल नुमाइंदा पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि। हिननि सिंध जे वॾे वज़ीर ऐं आला अमलदारनि खे अपील कई आहे त संदन ॻोठ जो रस्तो बहाल करे संदन माली मदद कई वञे।